अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाईंदो पिया मजूद सतालार नई फिल्म ठाहे रहियो आहे शेर। जी हाँ दोस्तों, मजूद सतालार जी फिल्म जी रिकॉर्डिंग हली रही आहे लाड़कानी शहर में। सिंध जा मशहूरु अदाकार फिल्म में कमु कनि पिया बिलावल खोखर, इम्तियाज़ स्वाग, जानी जतोई, निसार शाह। बिलावल खोखर काफ़ी मशहूरु अदाकार जेको आहे त हिन फिल्म में शामिलु कया विया आहिनि, उन्हनि जी रिकॉर्डिंग हली रही आहे। जेकॾहिं तव्हांखे बि शौक़ु आहे फिल्म जो करण जो, तव्हां बि फिल्म में कमु करे सघो था। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फिल्म जी रिकॉर्डिंग हली रही आहे लाड़कानी सुठी लोकेशन ते तयारु कई पई वञे। जेकर तव्हांखे बि कमु करिणो आहे फिल्म में त मजूद सतालार सां राब्तो कयो। मजूद सतालार जो नंबर आहे 030034285559। इहो मजूद जो नंबर आहे। मजूद सां राब्तो करे तव्हां फिल्म में कमु करे सघो था। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन सुठी फिल्म आहे, तमामु बहितरीनु। फिल्म जो नालो आहे शेर। ऐं शेर फिल्म में जेकर तव्हांखे कमु करिणो आहे त राब्तो कयो मजूद सतालार सां। उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। महिरबानी।